सिंध यूनाइटेड पार्टी जे चेयरमैन ज़ैन शाह अॼु सरदे दरियाउनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते मलीर में रज़ाकाबाद जे मुख्य चौक खां अवामी प्रेस क्लब मलीर ताईं रैली कढी वई। रैली जी अॻवानी रज़ा अली संधेलो, शबीर अहमद डेरो ऐं शिराज सोलंकी कई। शिरकत कंदड़ दरिया बचायो, सिंध बचायो ऐं सिंध ते धाड़ो नामंज़ूर जा नारा हंया। अॻवान चयो त सिंध दरिया सिंध जी ज़िंदगी ऐं मईशत जो बुनियादी ज़रियो आहे। इन जे पाणी ते कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी क़बूल न कई वेंदी, जॾहिं त सिंध जे पाणी जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जिदोजहद जारी रहंदी। सिंधु दरिया सिर्फ़ हिकु दरिया न आहे, पिण हिकु क़दीम अज़ीम तहज़ीब आहे। सिंधु दरिया 10 करोड़ इंसान जी ज़िंदगी आहे। सिंधु दरिया ते को बि धारियो नामंज़ूर। दरिया ऐं ज़मीनूं हर क़ौम जे लाइ उन्हनि जी सुञाणप हूंदियूं आहिनि, उन्हनि जे जीअण जो हिकिड़ो वसीलो आहे रब जे तरफ़ खां। असांजे दरिया सिंधु दरिया ते जेको साम्राजी कुवतूं धाड़ा हणनि थियूं, असां उन खां न त गाफ़िल आहियूं न ई अणवाक़ुफ़ आहियूं। असांजी उन ते नज़र आहे ऐं सिंधी क़ौम बिल्कुलु पंहिंजी नज़र रखियूं वेठी आहे। जेकॾहिं उन्हनि कानूननि खे ऐं उन्हनि मुआहिदनि खे वायलेट कयो वियो या कंहिं क़िस्म जी का हथ चुरांद दरिया सां कई वई त असां साम्राजी कुवतुनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असां बिल्कुलु मज़ाहिमत कंदासीं। सिंधु दरिया असांजी रेड लाइन आहे ऐं असां उन ते कंहिं बि क़िस्म जो कॾहिं बि को बि धाड़ो हणणु न ॾींदासीं। उन जे लाइ असां हर क़िस्म जी मुज़ाहिमत करण जे लाइ तयारु आहियूं। महिरबानी। मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आहे। सिंध इंजील गीता ऐं क़ुरान आहे। सिंध मोए ऐं जेरेल आहे। अजो अमन पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन। जीअं त 14 मार्च दरियाहनि जो आलमी ॾींहुं आहे, असां सिंध यूनाइटेड पार्टी जे तरफ़ां ही मुज़ाहिरो करे हित जे पता आहियूं। असां दुनिया खे अपील था कयूं पिया त असांजे वसीलनि ते असांजे दरिया ते धाड़ो आहे, उन धाड़े जो तव्हां अक़वाम मुतहदा उन खां एक्शन खणे ऐं उन्हनि ते जेका पंजाबियुनि खे इहो जेका बाउंड करे उन्हनि ते पुराणे 1940 जी करारदाद तहत असांखे पाणी जा पंहिंजा हक़ ॾिना वञनि। जेके हींअर किनाल कढनि था उहे असांखे नामंज़ूर आहिनि, जेके ॾाढायूं कनि था उहे असांखे नामंज़ूर आहिनि। हक़ मौजूदु। जी सिंध दोस्तो, अॼु 14 मार्च जो जेको ॾींहुं आहे, दुनिया में दरियाहनि जो ॾींहुं ऐं वाहन जा ॾींहं, ढंढुनि जा ॾींहं मल्हायो वेंदो आहे। असां अॼु 14 मार्च ते अवामी प्रेस क्लब ते बीठा आहियूं। असां पंहिंजे सिंधु दरिया ते जेके धाड़ा लॻनि था उन जे ख़िलाफ़ु मूवमेंट हलाईंदासीं ऐं जेका बि सिंधियुनि माण्हुनि उन जो रद्द अमल ॾिनो हुयो उहो हद खां वधीक हुयो। तंहिं हूंदे बि अञा ताईं असांखे ख़दशा आहिनि त सिंधु दरिया ते जेके इहे धाड़ो हणण या केनाल कढण जी जेका प्रोपेगेंडा हलाइनि था पिया, इहा मुकमल तौर ते रद्द न थी चुकी आहे। असां वरी बि इहा ई अपील कंदासीं सिंधी माण्हुनि खे त तव्हां इहा ॻाल्हि अञा बि ज़हन नशीन में रखे छॾियो त ही जेके असांजा ज़ालिम हुक्मरान आहिनि, पीपुल्स पार्टी वारा, सदाईं पंहिंजे दौर में जेको आहे सिंधियुनि खे नुक़सानु ॾिनो आहे ऐं हिन आसिफ़ ज़रदारी जी साइन सां हिननि अप्रूवल ॾिनी आहे ऐं हाणे वरी उहे ई रोअंदा था वतन त असां अप्रूवल न ॾिनी आहे। असां सिंधी माण्हुनि सां गॾु आहियूं। असां अॼोके ॾींहं ते सिंधी माण्हुनि खे, पंहिंजे दोस्तनि भाइरनि सभिनीनि खे अपील था कयूं त पंहिंजे सिंधु दरिया जी वाहर कयो, उन जी हिफ़ाज़त कयो। इन खां वधीक अञा ॿियो कुझु बि नथा थिए।